अस्सलाम वालेकुम दोस्तों, हाज़िर आहियूं हिकु नए वीडियो सां गॾु। दोस्तों उमेद करियां थो तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदव। कल्ह हिकु दोस्त जी कमेंट जे हिसाब सां अॼु मूं हिकु वीडियो क्रिएट कयो आहे, जेको ऑनलाइन अर्निंग जे हिसाब सां हिकु वेबसाइट आहे उन जे बारे में आहे। हिन वीडियो खे मुकमिल ॾिसिजो त जीअं तव्हांखे सुठे नमूने सां सम्झ में अची वञे। ऐं मुंहिंजे चैनल ते अगरि नवां आहियो त हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी वारे बटन खे पिणु ऑन करे छॾियो त जीअं तव्हांखे सभ खां पहिरियां वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। त हलूं था पंहिंजे क्रोम ब्राउज़र में, ऐं हिते असां सर्च कंदासीं आइडियल एम्पायर। ठीकु आहे दोस्तों, हिते जेको आहे सो मां हिनखे सर्च कयां थो, ऐं हिते हिनखे सर्च करण खां बाद में असां वटि हिते वेबसाइट अची वेंदी आइडियल एम्पायर जी। हिते ही जेका मथे आइडियल एम्पायर वारी जेका मथे अचे थी वेबसाइट, हिन ते कंदासीं क्लिक। हिन ते क्लिक करण खां बाद में हिकु न्यू असां वटि स्क्रीन खुली ईंदी, ऐं हिन ते मुंहिंजो अॻु में हिकु अकाउंट क्रिएट थियल आहे। तव्हां जेकॾहिं चाहियो था हिन ते अर्निंग करणु त तव्हां हिन ते क्रिएट करे ऐं पोइ तव्हां हिनखे जेको आहे सो यूज़ करे था सघो। अगरि तव्हां हिन में इंट्रस्टिंग ॾेखारियो था ऐं मूंखे कमेंट में जेकॾहिं तव्हां चवंदा त मां तव्हांखे हिन जो अकाउंट क्रिएट करणु तव्हांखे सेखारींदुमि। ऐं उन खां पोइ असां हिते ॾिसूं था त कहिड़ियूं असां सर्विसिस जेके आहिनि उहे ॾेई करे ऐं अर्निंग करे था सघूं। त हिते पहिरियां जेका अचे थी सर्वेज़, जेके मुख़्तलिफ़ कंपनियूं जेके आहिनि ॾींदियूं आहिनि। उन खां पोइ ऑफर वॉल्स, उन खां पोइ ऑफर्स आहिनि जेके असां उनखे कंप्लीट करे ऐं पंहिंजी अर्निंग कंदासीं। उन खां पोइ अचनि था वीडियोज़ वॉच करे, उन खां पोइ असां उहा अर्निंग कंदासीं। उन खां बाद में रेफरल्स थो अचे, प्रोमोशन्स थो अचे। प्रोमोशन जेके असां हिन वेबसाइट जे बारे में ई प्रोमोशन कंदासीं त उनजी असांखे अर्निंग मिलंदी आहे। ठीकु आहे दोस्तों, उन खां पोइ हिते मथे अची करे असां हिन जेके 3 डॉट था अचनि हिन ते कंदासीं क्लिक। त हिते ऑप्शन अची थो वञे हेठि 3 नंबर ते विथड्रॉवल जो। ठीकु आहे दोस्तों, विथड्रॉ ते असां क्लिक कंदासीं। हिन ते क्लिक करण खां बाद में हिकु न्यू स्क्रीन खुली ईंदी, ऐं हिते असां वटि जेको आहे सो मुख़्तलिफ़ शयूं हिन में अची थियूं वञनि। हिकिड़ो फॉर्म नमूने अची थो वञे। सभ खां पहिरियों हिते जेको आहे सो कंट्रीज़ थियूं अची वञनि। कंट्री में असीं पंहिंजो पाकिस्तान था आणूं। ठीकु आहे दोस्तों, हिते पाकिस्तान ठीकु आहे, हेठां अची थो वञे। हिनखे क्लिक कयोसीं। हिन खां बाद में असीं हेठि था अचूं कैटेगरीज़ में। कैटेगरीज़ में असीं हिनखे लॻायूं था क्रिप्टो ते कंदासीं हिनखे टिक। उन खां पोइ अचे थो करंसीज़, USD आहे ऐं यूरो। त असीं USD ते क्लिक कयोसीं। उन खां पोइ रीजन में अचे थो, असीं हिनखे ग्लोबल कंदासीं। ठीकु आहे दोस्तों, उन खां पोइ अचे थो बिटकॉइन जेकॾहिं असां 1000 पॉइंटूं जेकॾहिं हिन में अर्न कयूं था त असीं बिटकॉइन जे ज़रिए कढाए था सघूं। ठीकु आहे दोस्तों, उन खां बाद में असां वटि हेठि अची थो वञे। असां हिनखे स्क्रॉल डाउन कंदासीं त हिते अची थो वञे पेपाल में असांखे 3000 जेके आहिनि पॉइंटियूं करणियूं आहिनि। उन खां बाद में असीं हिन में विथड्रॉ लॻाए था सघूं। ऐं उन खां पोइ अञा असीं हिनखे हेठि कंदासीं, ॾिसंदासीं त हिते अची थो वञे इथीरियम जूं बि असां वटि 1000 पॉइंटूं जेकॾहिं असीं हिते कंदासीं त तॾहिं असां विथड्रॉ कराए था सघूं। ऐं उन खां पोइ अची थो वञे स्टीलर जूं बि असां वटि जेके पॉइंटियूं आहिनि उहे बि 1000 आहिनि। जेकॾहिं 1000 पॉइंटूं कंदासीं त असीं हिनखे विथड्रॉ कराए था सघूं। उन खां पोइ लाइट कॉइन थो अची वञे, लाइट कॉइन बि 1000 आहे। ऐं उन खां पोइ CS डील्स गिफ्ट कार्ड्स जेके आहिनि उहे असां उन जूं 1000 पॉइंटूं जेकॾहिं हूंदियूं त तॾहिं विथड्रॉ कराए था सघूं। ऐं उन खां पोइ अची थो वञे स्किन बेरन जूं 5750 जेकॾहिं पॉइंटूं असां अर्न कयूं था त तॾहिं असां विथड्रॉ कराए था सघूं। ऐं उन खां पोइ स्टीम गिफ्ट कार्ड्स 47500 ऐं पेयर थो अची वञे, उहो थो अची वञे 1000। बिटकॉइन कैश उन जूं 1000 पॉइंटियूं। ऐं अमेज़ॉन गिफ्ट कार्ड्स जेके आहिनि उन जूं 54600 पॉइंट्स। ठीकु आहे दोस्तों, उन खां पोइ असांजो अची थो वञे मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे अची था वञनि। ठीकु आहे दोस्तों, त हिन जेकॾहिं घटि में घटि असां वटि जेके आहिनि 1000 पॉइंटियूं हुजणु खपनि। ठीकु आहे दोस्तों, उन खां पोइ जेके हिन जो अर्निंग जो जेको मेथड आहे उहो असांजो पहिरियों ई असां उहो बयानु करे चुका आहियूं त उहो असीं कीअं अर्न करे था सघूं पॉइंट्स जेके आहिनि हिन जूं। ठीकु आहे, उहे पॉइंट्स अर्न करण खां बाद में ई असांजो विथड्रॉवल जेको आहे सिलेक्ट करे ऐं उहो लॻाईंदा आहियूं। उन खां पोइ हिते जेके आहिनि मुख़्तलिफ़ हिन जा मेथड आहिनि जंहिंजे ज़रिए असां पंहिंजो पॉइंट्स जेके आहिनि उहे विथड्रॉ कराए था सघूं। हिन में परफेक्ट मनी बि अची थो वञे। ऐं उन खां पोइ लीग लेजेंड्स जेका हिकिड़ी गेम आहे उन जा जेके गिफ्ट कार्ड्स हूंदा आहिनि उहे बि असीं हिते उन जे थ्रू वठी था सघूं। ऐं उन खां पोइ अची थो वञे गूगल प्ले जा जेके गिफ्ट कार्ड्स ईंदा आहिनि उहे बि असीं हिते वठी था सघूं। उन ई खां पोइ हिनखे कंदासीं हिते बैक, ऐं हिन जा जेके फर्दर जेके अची था वञनि उहे असीं ॾिसंदासीं हिनखे लीडर बोर्ड ते जेको आहे सो क्लिक करे। ठीकु आहे दोस्तों, त उन में हिते जेके प्राइज़िस जेके आहिनि हिननि जा जेके मुख़्तलिफ़ माण्हुनि खे मिलिया आहिनि उहे हिते शो थियनि था। जेको फस्ट ते आहे उनखे 3 लख पॉइंट्स जेके आहिनि अर्न थिया आहिनि।
उन खां पोइ जेको सेकेंड ते अचे थो उनखे 2 लख जेके आहिनि कॉइन्स उहे हिनखे मिलिया आहिनि। ठीकु आहे दोस्तो। उन खां पोइ जेको 3 नंबर ते अचे थो उनखे आहिनि 1 लख कॉइन्स जेके हिनखे प्राइज़ तौरु मिलिया आहिनि। ऐं जेको माना वधि खां वधि जन हिन वेबसाइट ते कमु कयो आहे ऐं उनखे अर्निंग थी आहे हिते, उहे हिते जेको आहे सो शो कंदा आहिनि। ठीकु आहे दोस्तो। अगरि तव्हां चाहियो था हिन ते आई डी ठाहिणु ऐं तव्हां जेकॾहिं कुझु क्रिप्टो करेंसीज़ जेकॾहिं ठाहिणु चाहियो था तव्हां हिन में अचो, हिन में अची करे ऐं हिन ते अकाउंट ठाहे करे उन खां बाद में तव्हां पंहिंजो अर्न करे था सघो। हिकु तमामु जेको आहे सो सवली ऐं इंतिहाई आसान वेबसाइट। त इहो हुयो असांजो अॼु जो वीडियो। उमेदु करियां थो तव्हांखे सुठे नमूने सम्झ में अची वियो हूंदो। मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।